4 डिसंबर एकता ईद के हवाले से जी सिंध क़ौमी महाज़ पारां कहिड़ी तैयारी कई वई है। अचो त जी सिंध क़ौमी महाज़ के चेयरमैन सनान खान कुरैशी सां ॻाल्हि ॿोल करियूं। सिंध की सकाफ़त तमाम शानदार है। सकाफ़त एकता की शुरुआत KTN खां थी, जैंजी शुरुआत शहीद बाबा बशीर खान कुरैशी कई ऐं उनखे उनजी आजियां करे सकाफ़त एकता जी ॾींहं के क़ौमी ॾियारीअ जी हैसियत ॾिनी। जिस्कम कारकुन 4 डिसंबर ते सॼी सिंध में बरसात मुतासिरनि जे नाम करे उन्हनि मारूअड़नि सां पंहिंजो एकता जो ॾींहुं मल्हाइनि। 4 डिसंबर ते क़ौमी कारकुन जेको आहे पंहिंजे हथनि में पिना फ्लैक्सियूं खणी ऐं प्ले कार्ड ॿोॾ मुतासिरनि जा खणी हू धरतीअ जा मालिक ऐं वारिस आहिनि। 4 डिसंबर ते सॼी सिंध में जेको आहे क़ौमी कारकुन पंहिंजे हथनि में प्ले कार्ड खणी बैनर खणी उन्हनि पंहिंजे मारूअड़नि सां ईद जो ॾियारो गॾु मल्हाइनि। हज़ारे सालनि खां सिंध जो सकाफ़त आहे, सिंध जी तहज़ीब आहे। सिंध हिन वक़्तु ॾुखे सूरत हाल मां गुज़री रही आहे। पंहिंजे मारूअड़नि खे गॾु थियणो पवंदो। सनान खान कुरैशी जो चवणु आहे त हिन दफ़े काविश ऐं KTN जे सॾ ते बारिश मुतासिरनि सां एकता तौरु गॾु रही करे बारिश मुतासिरनि जी फलाह बहबूद ऐं उन्हनि जी बहाली जे लाइ घुर कई वेंदी। सनान कुरैशी जो चवणु आहे त 4 डिसंबर एकता ईद असांजी क़ौमी तहज़ीब ऐं वतन जे मालिकी जो ॾींहुं आहे। उन्हनि कारकुननि खे इहा हिदायत कंदे चयो आहे त 4 डिसंबर ते बारिश मुतासिरनि सां गॾु बीही उन्हनि जी मालिकीअ जा बैनर खणी बारिश मुतासिरनि सां गॾु थी क़ौमी ॿधीअ जो सबूत ॾियनि। सनान कुरैशी जो चवणु आहे त 4 डिसंबर एकता ॾींहं ते काविश ऐं KTN समेत बारिश मुतासिरनि सां गॾु हूंदासीं ऐं हिन ईद खे बि क़ौमी ॾिहाड़े तौरु मल्हाईंदासीं। कैमरामैन मंज़ूर नारायण सां गॾु वहीद मुराद सियाल, KTN न्यूज़, मलीर, कराची।